ॾाढ कया ये तुंहिंजा प्यारा पेरा हुया जे पंजो पंध पुॼाएगा। हिन पिंडाल में मौजूद टालपुर कबीले सां वाबिस्ता मुंहिंजा इंतहाई क़ाबिल एहतराम बुज़ुर्ग ऐं इल्मु अदब सां चाह रखंदड़ तारीख़ सां चाह रखंदड़ दोस्तो ऐं साथियो, महिरबानी नसीर साईं। मुंतज़िमिन जे तरफ़ां मूं ते इहा ज़िमेदारी रखी वई हुई त आउं टंडो मोहम्मद ख़ान जे शाहवाणी टालपुरनि जी तारीख़ ते गुफ़्तगू करियां। तोड़े जो मूं वटि उन तारीख़ जा समूरा हवाला मौजूदु आहिनि ऐं आउं सम्झां थो असां सभु इन शइ ते मुतफ़िक़ आहियूं त शाहवाणी टालपुर जेके आहिनि उहे मीर शाहू जी निस्बत सां शाहवाणी सॾजनि था ऐं 1130 हिजरी 1719 ईस्वी में मीर शाहू जे औलाद शाहवाणी टालपुर फॾाइणु शुरू कयो। मीर शाहू जो किरदारु असां वटि टालपुरनि जी तारीख़ में तोड़े सिंध जी तारीख़ में हिकिड़े बहितरीनु जनरल जो रहियो आहे ऐं हू मीर नूर मोहम्मद कल्होड़े जी फ़ौज जो मशहूरु जनरल हो ऐं तमामु घणा हुन मारकाब कया। मीर शाहू खे लाड़पट जे बदीन वारे इलाइक़े में मंदरनि हमिलो करे शहीद करे विधो, जंहिंखां पोइ टालपुरनि जी इश्तियाल अंगेज़ जेका क़ुवत हुई उन मीर शाहू जो पलांद बि कयो ऐं उहो पोइ झगड़ो उन हद ताईं पहुतो, पोइ मजमूई तौर ते नौबत वञी हालाणी जी जंग ताईं पहुती। ऐं असां सभु अॼु ख़ुशनसीब आहियूं त मीर शाहू जी 10हीं पीढ़ी असां वटि अॼु हिन पिंडाल में मौजूदु आहे। मीर काज़िम रज़ा टालपुर जी सूरत में, मीर सजाद साहब जी सूरत में, मीर शान साहब जी सूरत में, ऐं उहा ई वरी 8हीं पीढ़ी आहे मीर मोहम्मद ख़ान शाहवाणी टालपुर जी। ऐं आउं सम्झां थो मीर काज़िम साहब ऐं मीर शान साहब वरी 6हीं पीढ़ी आहिनि मीर ग़ुलाम शाह शहीद जी, जेको मियाणी जी जंग जो नायब सिपह सालार हो। मीर शाहू ख़ान खे 6 पुटनि जो औलाद हो। संदसि 6 पुटनि में ॿियो नंबर जेको फर्ज़ंद हो मीर ग़ुलाम मोहम्मद टालपुर। ग़ुलाम मोहम्मद टालपुर जा 2 फर्ज़ंद मीर अहमद ख़ान टालपुर ऐं मीर मोहम्मद ख़ान टालपुर। मीर मोहम्मद ख़ान टालपुर जी 8हीं पीढ़ी में मीर काज़िम साहब ऐं शान साहब वेठा आहिनि। मीर अहमद ख़ान जी 8हीं पीढ़ी में मीर सजाद साहब असांजे विच में अॼु मौजूदु आहिनि। मीर अहमद ख़ान ऐं मीर मोहम्मद ख़ान ॿई भाइर हुआ ऐं टंडो मोहम्मद ख़ान शहर जेको आहे उहो 1791 में मीर मोहम्मद ख़ान जो बुनियादु विधो ऐं मीर मोहम्मद ख़ान टालपुर मीर फ़तेह अली ख़ान सां गॾु हालाणी जी जंग में मौजूदु हो ऐं हू मीर फ़तेह सां मुख़्तलिफ़ मार्कनि में रॻो मौजूदु हो, पर मीर फ़तेह साहब जी पुफी जो पोटो पिणु हो। तोड़े जो 1783 में हालाणी जी जंग खां पोइ जॾहिं मीर फ़तेह अली साहब जी हुक्मरानी आई त मीर मोहम्मद ख़ान खे 3 लख एकड़ जागीर तौरु मिली ऐं उन जागीर जो उन सिलसिले में आउं सम्झां थो सिंध में जागीरनि जी तारीख़ जो हिकिड़ो ज़ख़ीम किताबु आहे जेको अंग्रेज़ 1886 में उनजो पहिरियों छापो छपायो ऐं 1888 में उनजो ॿियो छापो छपियो। बाद में 2005 में हुसैन बादशाह उनखे तर्जुमो कयो ऐं सॼी शाहवाणी टालपुर जी हिस्ट्री ऐं जागीरूं आहिनि। मीर ग़ुलाम रसूल साहब असां वटि मौजूदु आहे ऐं मीर ग़ुलाम रसूल साहब उहो माण्हू आहे जंहिं वेझड़ाई में टालपुरनि जी आख़िरी तारीख़ जो किताबु मरतब कयो आहे ऐं खेसि आका लफ़्ज़ ते एतिराज़ बि रहियो आहे जेको पाण हुन किताब में ॾिनो वठनि। त आउं सम्झां थो त सिंध गवेटियर खां वठी जागीरनि जी तारीख़ ताईं खोड़ सारा हवाला डॉक्टर नबी बख्श बलोच हुजे या रहीमदाद मौलाई सीदाई हुजे, उन टालपुरनि जूं 4 अहम आकाऊं या शाखूं या पाड़ा जेके बयानु कया आहिनि। आका जेको लफ़्ज़ आहे असां वटि मीर ग़ुलाम रसूल साहब सिंधी लिपि जी जेका देवनागरी लिपि आहे उन में कुटुंब कुड़म कबीलो ख़ानदान शाख पाड़ो, पोइ उन निस्बत सां जेके उन दौर में 4 अहम शाखूं हुयूं शहदादाणी, शाहवाणी, खानाणी ऐं माणकाणी टालपुर साहब आहिनि जूं जेके टालपुरनि जी तारीख़ खां वठी अंग्रेज़ जी तारीख़ ताईं अंग्रेज़नि जी तारीख़ खां वठी अॼु ॾींहं ताईं मौजूदु आहिनि। ऐं आउं सम्झां थो उन में सोरहां बाणियुनि जी हिकिड़ी अलॻि रियासत जो जेको वजूदु उन टाइम ते हो, बाद में बि रहियो ऐं उन खां पोइ शहदादाणनि जी तारीख़ ते तमामु सुठो कमु थियो
तहसील लाइक़ु कमु थियो। मानकानी जी तारीख़ ते बि तमामु सुठो कमु थियो। रिसेंटली मीर ग़ुलाम रसूल साहब हुनखे वरी सुठो उभार अर्पे हिकिड़ी सुठी कोशिशि कई। पर खानानी ऐं शाहवानी जी तारीख़ ते आउं सम्झां थो अॼु ॾींहं ताईं न हुअणु बराबरि कमु थियो आहे। उहो ई सबबु आहे जो सिंध जे तालपुरनि जूं इहे अहम शाख़ूं जेके आहिनि उहे असांजे नए नस्ल खां असांजे नौजवाननि खां इहे मक़फ़ी रहियूं आहिनि। जीअं असां हमेशह तारीख़ खां किनारा कश थींदा रहिया आहियूं। जीअं असांजा खोड़ सारा मुक़रर ॿुधाया त तारीख़ में तमामु घणा घपला आहिनि, तमामु घणियूं ज़्यादतियूं बि रहियूं आहिनि। उनजे बावजूदि बि ऐं टणो मोहम्मद ख़ान जे शाहवानी टालपुरनि सां जेका मुंहिंजी उनसत रही आहे उहा मीर मोहम्मद ख़ान जे शहर जी मिटी जी निस्बत सां। ऐं ॿियो मुंहिंजे लाइ हिकिड़ो उत्साह किरदारु रहियो आहे जेको मीर ग़ुलाम शाह शाहवानी जो आहे। मीर ग़ुलाम शाह शाहवानी जे लाइ आउं पहिरीं वाज़े कंदो हलां त असां वटि तारीख़ जो हिकिड़ो वॾे में वॾो मोझारो इहो रहियो आहे त नालनि जी हिकु जहिड़ाई असांखे तमामु घणियूं तकलीफ़ूं ॾिनियूं। ऐं आउं सम्झां थो टालपुर हुकुमराननि जे ख़ानदान में जेके नालनि जूं हिकु जहिड़ायूं हुयूं उन तमामु घणा तज़ाद बि पैदा कया, तमामु घणा मोझारा बि पैदा कया। नसीर साहब वेठो आहे, कुझु टाइम पहिरीं नसीर साहब टंडे मोहम्मद ख़ान में मातम जे हवाले सां लिखियो मीर मोहम्मद ख़ान मीर ग़ुलाम अली जो सरबंदो, जंहिंजी तसई बि मुकाविश हाइट पार्क में बि कई हुई। ईअं असां वटि डॉक्टर शमींदा हसन वॾो नालो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इंसाइक्लोपीडिया में नसीर साहब इहो लिखियो वियो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको मज़ार जो चांदी वारो दरवाज़ो टने मोहम्मद ख़ान शहर जे बानी मीर मोहम्मद ख़ान हणायो, जॾहिं त हक़ीक़त उन जे बरक्स आहे उहो मीर मोहम्मद ख़ान शहज़ादाणी